Biology class now, chapter 7, lesson 14, fill in the blanks, खाला भरियो। आवां biology जो उस्ताद नजूला चन्ना, आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भली का। असां जजो के लेक्चर जो मौजू है fill in the blanks, खाला भरियो। Exercise number 2 है fill in the blanks, total खाला आहिनि 10, खाल नंबर पहिरियों आहे। The only source of energy on earth is धरती ते तवानाईअ जो वाहिद ज़रियो देश आहे सन। धरतीअ ते तवानाई जो वाहिद ज़रियो सिॼु आहे। उतां तवानाई ईंदी आहे ऐं पोइ उहा ज़मीन ते अची करे मुख़्तलिफ़ तवानाइनि जी सूरत में बदिलजी वेंदी आहे। इहा सोलर एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीअ में बि तब्दील थींदी आहे, केमिकल एनर्जी में बि तब्दील थींदी आहे ऐं काइनेटिक एनर्जी में पिणु तब्दील थींदी आहे। सो धरतीअ ते वाहिद ज़रियो जेको तवानाई जो आहे उहो सिॼु आहे। नंबर ॿियों आहे conversion of free energy into different forms by living organisms is called जानदार शयुनि जे अंदरि तवानाईअ जो हिकिड़ी सूरत मां ॿियनि सूरतुनि में तब्दील थियण खे सॾिबो आहे बायो एनर्जेटिक्स। बायो एनर्जेटिक्स असांजी बायोलॉजीअ जे अंदरि या तव्हां चओ बायोकेमिस्ट्री या सेल बायोलॉजी या बायोकेमिस्ट्री जो हिकिड़ो डिसिप्लिन आहे बायो एनर्जेटिक्स, जेको असांखे इहो ॿुधाईंदो आहे त बायो यानी जानदार, एनर्जेटिक्स यानी ट्रांसफॉर्मेशन ऑफ एनर्जी, जानदार शयुनि जे अंदरि तवानाईअ जो बदिलाव हिकिड़ी सूरत मां ॿी सूरत में बदिलजणु कीअं थींदो आहे। सो जानदार शयुनि जे अंदरि तवानाई जो हिकु सूरत मां ॿियनि सूरतुनि में तब्दील थियण जे मुताले खे चइबो आहे बायो एनर्जेटिक्स। सवाल नंबर 3 आहे in living organisms energy is stored in a special molecule called जानदार जिस्मनि जे अंदरि तवानाई हिकिड़े ख़ासि मॉलिक्यूल जी सूरत में जमा थींदी आहे जंहिंखे सॾिबो आहे ATP एडिनोसाइन ट्राइफॉस्फेट। ऐं तव्हांखे यादि हूंदो त इन मंझां असां तवानाई हासिल कंदा आहियूं जॾहिं ट्राइफॉस्फेट यानी टिन फॉस्फेट मां हिकिड़े मॉलिक्यूल खे अलॻि कंदा आहियूं त पोइ हिते ठहंदी आहे ADP ऐं असांखे मिलंदी आहे तवानाई। ADP जो मतिलबु आहे एडिनोसाइन डाइफॉस्फेट यानी ॿिनि फॉस्फेट वारो मॉलिक्यूल ऐं एडिनोसाइन ट्राइफॉस्फेट माना टिन फॉस्फेट वारो मॉलिक्यूल। सवाल नंबर 4 आहे प्लांट यूटिलाइजेस सिंपल इनऑर्गेनिक मॉलिक्यूल्स कार्बन डाइऑक्साइड एंड वाटर टू प्रिपेयर। ॿूटा छा कंदा आहिनि त सादा गैर नामियाती मॉलिक्यूल कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणीअ खे इस्तेमालु करे ठाहींदा आहिनि ऑर्गेनिक मॉलिक्यूल्स एंड ऑक्सीजन। ॿूटा फोटोसिंथेसिस जे अमल जे दौरान गैर नामियाती मादा कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी खणंदा आहिनि ऐं उन मंझां तयारु कंदा आहिनि ऑर्गेनिक मॉलिक्यूल जीअं ग्लूकोज ऐं ऑक्सीजन। सवाल नंबर 5 आहे फीडिंग सीक्वेंसेस एंड रिलेशनशिप्स आर कॉल्ड। खाधे जे तालुकनि या रिश्तनि खे सॾिबो आहे फूड चेन। खाधे जी ज़ंजीर में छा थींदो आहे त जानदारनि जो हिक ॿिए सां फीडिंग रिलेशनशिप हूंदो आहे। खाधे जे बुनियाद ते जानदार हिक ॿिए सां जुड़ियल हूंदा आहिनि, हिकिड़ी चेन ठहंदी आहे। हुन चेन में सभ खां पहिरियां ईंदा आहिनि ऑटोट्राफ यानी पंहिंजो खाधो पाण तयारु कंदड़ ॿूटा ऐं ॿिया अहिड़ा जानदार जेके पंहिंजो खाधो पाण ठाहींदा आहिनि, उहे फूड चेन में पहिरियां ईंदा आहिनि। पोइ ईंदा आहिनि हर्बीवोर यानी उहे जानवर जेके सब्जियूं खाईंदा हुजनि, ॿूटनि खे खाईंदा हुजनि। ऐं पोइ ईंदा आहिनि कार्निवोर यानी गोश्त खोर जेकी वरी उन्हनि जानवरनि खे खाईंदा आहिनि जेके ॿूटनि खे खाईंदा आहिनि। ऐं पोइ वरी उन्हनि खां ईंदा आहिनि वरी ओमनीवोर यानी हर खोर सब्जी खोर बि हुजनि ऐं उहे वरी कार्निवोर बि हुजनि। ईअं हिकिड़ी फूड चेन ठहंदी आहे। फूड चेन छा आहे? खाधे जा ताल्लुक या खाधे जा रिश्ता। सवाल नंबर 6 आहे फोटोसिंथेसिस इज द ओनली प्रोसेस विच प्रोड्यूसेस फ्री ऑक्सीजन बाय स्प्लिटिंग। रोशनाई तरकीब जो अमल वाहिद अमल आहे जंहिंमें
ऑक्सीजन तैयार करण जे लाइ टोड़ियो वेंदो आहे वाटर। पाणीअ खे टोड़े फोटोसिंथेसिस जे अमल में ऑक्सीजन तैयार कई वेंदी आहे ऐं पाणीअ जे इन टुटण खे सॾिबो आहे फोटोलायसिस, छो त रोशनी जी मदद सां पाणीअ जो मॉलिक्यूल टुटंदो आहे ऐं उन मां ऑक्सीजन पैदा थींदी आहे। सवाल नंबर 7 आहे क्लोरोप्लास्ट इज डबल मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गेनेल हैव सेमी फ्लूइड प्रोटीन कंटेनिंग मेम्ब्रेन कॉल्ड क्लोरोप्लास्ट। ॿिटे तह वारो उज़वो आहे, हिन अंदरि एंजाइम्स या प्रोटीन्स रखंदड़ हिकिड़ो जेलीनुमा मादो थिए थो जंहिंखे चइबो आहे स्ट्रोमा। स्ट्रोमा जेली लाइक सब्सटेंस आहे या सेमी फ्लूइड आहे जंहिंजे अंदरि प्रोटीन्स या एंजाइम्स थींदा आहिनि जिते डार्क रिएक्शन या लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन थींदो आहे। सवाल नंबर 8 आहे इन क्लोरोप्लास्ट डिफरेंट पिगमेंट्स एब्जॉर्ब लाइट ऑफ डिफरेंट वेवलेंथ। क्लोरोप्लास्ट में मुख्तलिफ पिगमेंट्स थियनि था जीअं क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी या केराटिनाइड्स। हाणे इहे मुख्तलिफ पिगमेंट वरी मुख्तलिफ वेवलेंथ जी लाइट एब्जॉर्ब कंदा आहिनि। सवाल नंबर 9 आहे द ब्रेकडाउन ऑफ फूड मॉलिक्यूल्स टू रिलीज एनर्जी इज कॉल्ड। खाधे जे मॉलिक्यूलनि जी तोड़ फोड़ मां तवानाई पैदा करण वारे अमल खे छा सॾिबो आहे? रेस्पायरेशन। The breakdown of food molecules to release energy is called as respiration. साह खणण वारे अमल जे दौरान खाधे जी भञ थींदी आहे ऐं तवानाई पैदा थींदी आहे। सवाल नंबर 9 आहे each mole of glucose produce maximum energy। हर ग्लूकोज़ जो मोल वध में वधि तवानाई पैदा कंदो आहे 38 ATP। तव्हांखे एरोबिक रेस्पायरेशन यादि हूंदी जंहिंमें ग्लूकोज़ जो मॉलिक्यूल टुटंदो वेंदो आहे 3 स्टेजुनि मां। नंबर पहिरीं स्टेज हूंदी आहे ग्लाइकोलाइसिस जंहिंमें 2 ATP जा मॉलिक्यूल जेके आहिनि उहे पैदा थींदा आहिनि। वरी पोइ वेंदो आहे क्रेब साइकिल में जिते 2 ATP जा मॉलिक्यूल वरी पैदा थींदा आहिनि ऐं वरी पोइ आख़िर में पहुचंदो आहे इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट चेन में जिते 34 ATP जा मॉलिक्यूल पैदा थींदा आहिनि। सो टोटल घणा मॉलिक्यूल थी विया? 38 ATP जा मॉलिक्यूल। हर ग्लूकोज जो मोल वध में वध एनर्जी 38 ATP पैदा कंदो आहे। सवाल नंबर 10 सां गॾु असांजो अॼोको लेक्चर फिल इन द ब्लैंक्स हिते पुॼाणीअ ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।